प्लाजा नामंजूर प्लाजा गैर कानूनी चांदर नौ टूल प्लाजा टूल प्लाजा जा हामी सब हरामी नए टूल प्लाजा जा हामी टैक्स जा हामी सब हरामी टैक्स जा हामी सब हरामी नौ चांदर टूल प्लाजा जा हामी सब हरामी मोजो देश मोजो खान बशीर खान जा वापारी ऐं कारोबारी दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण लाइ आया आहियूं त मटियारी ज़िले में अॼु ई न्यू सैदाबाद में हिकु टूल प्लाज़ा मौजूदु आहे ॿियो टूल प्लाज़ा मटियारी ऐं खैबर जे विच में ठाहिनि था पिया रोडनि ते तव्हां सफ़र कयो हूंदो पंहिंजे बचड़नि सां रोडनि जी छा हालत आहे मोटर साइकिल वारो बि रोड ते सही नथो हली सघे उहो बि सिर्फ़ु थी करे केतिरा हिजहान छॾे विया आहिनि नेशनल अथॉरिटी वारा नेशनल हाईवे वारा रोड ठाहिण लाइ तयारु न आहिनि हीअ गवर्नमेंट वफ़ाई गवर्नमेंट रोड ठाहिण लाइ तयारु न आहे पर तव्हां या असां खां वधीक टूल टैक्स उगाइण लाइ रोज़ु रोज़ु नवां टूल ठाहिनि था पिया सॼे मुल्क अंदरि कंहिं बि ज़िले में ॿ टूल न आहिनि पर वाहिद ज़िलो मटियारी निधण को ज़िलो आहे जंहिंमें अॻे सैदाबाद टूल मौजूदु आहे वरी ॿियो टूल मटियारी में ठाहिनि था पिया छो वफ़ा खे ख़बर आहे त ज़िलो मटियारी करप्शन जो गढ़ आहे ऐं हितां जा जेके नुमाइंदा आहिनि उहे करप्शन मुलविस आहिनि इन करे माण्हुनि सां थींदड़ ज़ुल्म ते न ॻाल्हाईंदा इन करे हुननि खे मौक़ो मिलियो आहे टूल ठाहिण लाइ टूल जे ख़िलाफ़ु नए ठहंदड़ टूल जे ख़िलाफ़ु हाला वासियो नए ठहंदड़ टूल जे ख़िलाफ़ु 26 तारीख़ ते टूल जे साम्हूं नेशनल हाईवे बंदि पिया कयूं जंहिंमें ज़िले मटियारी सभु सियासी पार्टी मुलविस आहिनि या दावत खणी तव्हां ॾे आया आहियूं त 26 तारीख़ 2 बजे मटियारी में ठहंदड़ नओं टूल प्लाज़ा ते नेशनल हाईवे बंदि करे धणू हणी टूल प्लाज़ा खे रद्द कंदासीं ऐं अॼु हालावासी ही जेके मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रहिया आहिनि दुकानदार गाॾियुनि वारा हथ मथे करे इहो असां सां वाइदो कयो त 26 तारीख़ ते हिन 26 तारीख़ ते ख़मीस जे ॾींहुं मटियारी में ठहंदड़ टूल प्लाज़ा जे ख़िलाफ़ु तव्हां असां सभु गॾिजी हज़ारनि इंतिज़ामी जॾहिं गॾु थींदासीं तॾहिं इहो टूल जेको असांखे असांखे बचत ऐं असां बि तव्हां सां वाइदो था कयूं या जदोजहद असांजी तेसिताईं जारी रहंदी जेसीं ताईं इहो टूल प्लाज़ा नथो ठहे नओं ठहंदड़ टूल प्लाज़ा नओं ठहंदड़ टूल प्लाज़ा ठहंदड़ टूल प्लाज़ा जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी